अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त ॾहीं। कहाणी abstract जीवन जा कुछ abstract। कहाणीकार मदद अली सिंधी। हिसो ॿियों। हू हिक बंगले जे दर ते वञी बीहे थो। बंगलो संदसि दोस्त जो आहे। दर ते बीठल नौकर खेसि चङी रीति सुञाणीनि था, उन करे खेसि वठी वञी ड्राइंग रूम में था विहारीनि। एतिरे में संदसि दोस्त अची साणसि भाकुर पाए गॾिजे थो ऐं ॿांह खां छिके खेसि पंहिंजे बेडरूम में थो वठी हले। उनखां अॻु जो हू खेसि पंहिंजी मजबूरी ॿुधाए कुझु ओधर ते पैसा घुरे। संदसि दोस्त कबट मां ब्लैक लेबल विस्कीअ जी बोतल कढी आणे थो संदसि आॾो रखे। नौकर ॿ शीशे जा नाज़ुक गिलास जंहिं जे किनारियुनि ते सोनहरी कमु थियल आहे मेज़ ते आणे रखे थो। यार, घणनि ॾींहंनि खां पोइ मूं ॾेखारियो अथई, संदसि दोस्त चयो। हा, बसि कुझु कमुकार हुआ, हू फिकी मुर्क सां चवे थो। नौकिरी जो छा हाल आहे? संदसि दोस्त सवाल पुछे नौकर खे बर्फ़ आणण लाइ चवे थो। नौकिरी अॼुकल्ह नाहे। छा मतिलबु? मतिलबु उहो त नौकिरी छॾे ॾिनमि, हू चवे थो। चङो कयई, तूं आज़ादु माण्हू किथे थो वॾेरनि सां हली सघी। हू चवणु चाहे थो त ज़िंदगी घाइण लाइ पैसो घुरिजे ऐं पैसो वटसि आहे कोन, बल्कि अॼु बि हू वटसि पैसा ओधर ते वठण लाइ आयो आहे। संदसि धीअ जे खीर लाइ खेसि पैसा घुरिजनि, पर हू फिकाई मां चई कुझु नथो सघे। एतिरे में नौकर आइस बॉक्स में बर्फ़ खणियो थो अचे त संदसि दोस्त ॿिनि गिलासनि में ड्रिंक ठाहे गिलास थो संदसि आॾो रखे। अछे खीर जहिड़े गिलास में सोन जहिड़े रंग जी विस्कीअ में पाणी ऐं बर्फ़ जा टुकड़ा खेसि ॾाढा था सुहिणा लॻनि। दोस्त, ड्रिंक खण ऐं ग़म ग़लति कर। चेयर्स। संदसि दोस्त पंहिंजे गिलास थो हिन जे गिलास सां टकराए। हू बि चेयर्स चई गिलास खे टकराए पहिरियों ढुक थो भरे। विस्की जा आला क़िस्म जी आहे, पर पहिरियों पेग हुई हिन ॾाढो सख़्तु ठाहियो आहे। हीउ 2-3 ढुक भरे गिलास तो पंहिंजे आॾो रखी छॾे। यार, पहिरियों पेग त जल्दी पी, विस्की जी बोतल मूं तुंहिंजे लाइ खोली आहे, संदसि दोस्त मुर्की चवे थो। हू ड्रिंक जो गिलास खणी 2 वॾा ढुक हणे थो त ब्लैक लेबल जी 12 वरिया रखियल विस्की संदसि दिमाग़ खे मुअतरि थी करे छॾी। घड़ीअ लाइ हू रिलैक्स थो थी वञे ऐं हू पंहिंजा समूरा ॾुख ऐं दर्द विसारे थो वेही रहे। यार, तो बि ज़िंदगीअ में कुझु न कयो, संदसि दोस्त विस्कीअ जो ॿियो पेग हथ में झले खेसि चवे थो। तूं ई ॿुधाए त छा करियां? हू मजबूरीअ मां चवे थो। उन मौज़ूअ खां हू जिंद छॾाइण थो घुरे। घटि में घटि पंहिंजो घर त वठी छॾी हा। तोखे त न पंहिंजो घर आहे न कार अथई। हिनखे उहे ॻाल्हियूं नथियूं वणनि। हू हिक ई ढुक में गिलास में पियल विस्की थो अंदर में ओते छॾे। हाणे टियों पेग मथसि आहिस्ते आहिस्ते पंहिंजो असरु ॾेखारे रहियो आहे ऐं हू आहिस्ते आहिस्ते चवणु शुरू थिए थो। पर मूं ज़िंदगीअ खे ईअं न ॾिठो आहे जीअं ॿिया ॾिसनि था। हयातीअ जी डिघी वेड़ विड़ी अथमि ऐं उन डिघी वेड़ जो निचोड़ ख़बर अथई त छा आहे? छा आहे? संदसि दोस्त हिनखे ॾाढी ध्यानु ऐं ॻणतीअ जी नज़रुनि सां ॾिसंदे चयो। कुझु बि न, कुझु बि न आहे। छड़ो इंसान खे दिलि जी आथत घुरिजे, अंदर जो सुकून घुरिजे। अंदर जो सुकून ई दुनिया जी सभ खां वॾी दौलत आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे माण्हू जन हयातीअ जी वेड़ विड़ी दिलि जो सुकून हासिलु करे वरितो। उन करे इंसान खे घुरिजे। मां तुंहिंजी आख़िरी ड्रिंक ठाहियां, संदसि दोस्त चयो। न, मां हाणे वधीक न पी सघंदुसि। मां 3 पेगनि खां वधीक न पीअंदो आहियां। पर अॼु मूं ते हिकु तमामु वॾी ॻाल्हि ज़ाहिर थी आहे त इंसानु जेकी कुझु आहे उहो रहण जी कोशिशि करे, पर छा तो कॾहिं कंहिंसां मुहबत कई आहे? संदसि दोस्त खिली ॾिनो ऐं हिकु थधो साह भरे चयो, तोखे ख़बर आहे त मूं मुहबत हिकिड़ीअ सां कई ऐं शादी ॿी सां कयमि। उहा का वॾी ॻाल्हि न आहे। दिलि जो मक़सदु हासिलु थियणु घुरिजे। बाक़ी ज़िंदगीअ जो मक़सदु आख़िरी घड़ीअ ताईं ज़ाहिर नथो थिए। इंसानु कंहिं वेड़ में विढ़ंदो थो रहे ऐं हादिसनि जो लश्कर हर तरफ़ खां ओचितो
हिन जे पोयां ड्रोड़ी हू ईअं चई अखियूं बंदि करे माठि थी वियो। कमरे में एयर कंडीशन हलण जी आवाज़ खां सवाइ हिकु अजीब माठि छांइजी वई। संदसि दिमाग़ में केतिरा ख़्याल आया ऐं गुम थी विया। ओचितो हिन अखियूं खोले चयो, दोस्त, छा तूं उहा ॻाल्हि ॼाणी थो त इंसान दुख छो थो बर्दाश्त करे? संदसि दोस्त खेसि ॾिसी मुरकंदो रहियो, पर को बि जवाबु न ॾिनो। दरअसल असीं सभु, मां ऐं तूं, मक़सदु त असीं वरियनि जा वरिय दोस्तियूं रखूं था, ज़िंदगीअ जे हर नंढी खां नंढी ख़्वाहिश लाइ डोड़ूं था, जिदोजहद करियूं था, पर अॻिते हली अहसासु थिए थो त उहो सभु कुझु जेकी कुझु असां कयो उहो बेकार, बेमाना ऐं फज़ूल हो। कॾहिं कॾहिं तोखे उहो अहसासु थियो आहे त असीं कंहिंजे लाइ था एतिरी डुक डोड़ करियूं? छा तोखे अहसासु आहे त मां समूरनि ॿियनि केतिरनि माण्हुनि खां मुख़्तलिफ़ आहियां? हिन जे दोस्त ॿीहर मुर्की खेसि ॾिठो हो ऐं हिकु ड्रिंक मां सिप वठंदे चयो हो, उस्ताद, मां तुंहिंजी दिलि सां इज़त कंदो आहियां, 30 वरियनि जी दोस्ती आहे। ओचितो हिन खे ख़्यालु आयो त हू हिते वेही वक़्तु विञाए रहियो हो ऐं हू उहो विसारे चुको हो त हिन खे हिते वेही ड्रिंक करण बदिरां वापसि घर वञणु घुरिजे, जिते हिन जी ज़ाल ऐं ॿार ओसीअड़े में वेठल हुआ। पर हिन ते आहिस्ते आहिस्ते ब्लैक लेबल जा खेप चढ़णु शुरू थी विया हुआ। पाणीअ जा ॿफड़ा ख़बर न आहे किथां टप टप करे अची संदसि मथां पिया। हिन मुंहुं खणी तारनि सां भरियल आकाश खे ॾिठो। चओ तरफ़ माठि जो राज हो। राति पंहिंजी मुकमिल जोबन सां संदसि चओ तरफ़ मौजूदु हुई। साम्हूं सिंधु दरिया आहिस्ते आहिस्ते वही रहियो। परियां कोटली शहर ऐं संदसि साॼे पासे कोटलीअ जी पुल जूं बतियूं टिम टिम कयो पे ॿरियूं। हू साम्हूं अतासक सप्त सिंधुअ जे वकिरे खे ॾिसणु लॻो। छा इंसान जी आख़िरी जाइ पनाह आपघात में आहे? हिन सोचियो। पर सुख किथे न आहे, न ज़िंदगीअ में सुख आहे, न वरी मरण खां पोइ। इंसान को बि सुख नथो माणे सघे। हर तरफ़ खां मौत जो पाछो इंसान सां गॾु गॾु थो हलंदो रहे। कंहिं बि पासे सुख न आहे। कंहिं तरफ़ वञा, केॾांहुं वञा? ॾुख ऐं मौत आहिनि इंसान जा पाछा ऐं किथे बि न छॾींदा उहे कॾहिं इंसान खे। ऐं इंसान मजबूर, बेवस, लाचार ऐं ख़ुदगर्ज़। पर हर इंसान त ख़ुदगर्ज़ कोन्हे। हिन बेज़ारीअ मां सोचियो, मुंहिंजे ख़्यालनि में केॾा न तज़ाद आहिनि। हिन ॿीहर ॾिठो सिंधु जी ख़ामोश वकिरे खे केॾो न सुकून आहे। हिते हिन महिल आधी राति जो संदसि दिलि हिकु भेरो छिक खाधी त हू हिन महिल ख़ामोशीअ सां पाण खे सिंधु खे अर्पे छॾे। पर हिन क़दीम सौवरिय पुल तां पाण खे हेठि पाणीअ में उछलाइण बहादुरीअ जो कमु आहे ऐं हू सिंधु जे वकिरे खे ॾिसंदो रहियो। ज़िंदगी बि हिन दरिया जे वकिरे जा आहे, ख़ामोश वहंदड़ ऐं लड़ लहरनि में लुढ़ंदड़ इंसान लुढ़ंदो थो वञे सोणी वांगुरु। हिनखे ओचितो अलाए कहिड़ो अणॼाण डपु वराए वियो। हिन साम्हूं सौ वरी पुराणी ठहियल पुल खे ॾिठो, जंहिंखे परियां नज़र ईंदड़ बतियूं कंहिं राकास जे अखियुनि जा खेसि ॾिसी रहियूं हुयूं। संदसि साम्हूं कोटली शहर जूं ॿरंदड़ बतियूं खेसि ज़र्द ऐं बीमार लॻियूं हुयूं। हू बिना कंहिं सोच ऐं सम्झ जे कुझु विखूं हलंदो पुल जे वेझो वञे थो। ज़िंदगी केॾी ना बेवस, हीणी ऐं हीसियल। माण्हूअ जे मन में वसे थो कोई भड़भांग शहर। ओचितो परे खां रेल जी सीटी वॻी ऐं घड़ी में कराची वेंदड़ काई आधी राति जी ट्रेन धड़ धड़ कंदी पुल मथां अची लंघी। हिन रेल खे ॾिठो। रेल जूं बतियूं हेठि सिंधु दरिया में झरमिर झरमिर पवंदड़ अक्स ॾाढो अजीब लॻो। घड़ी में रेल लंघी वई। हिन जे मन चाहियो हो त ड्रोड़ी आहिस्ते आहिस्ते लॻंदड़ रेल जे पोएं दॿे में चढ़ी पवे ऐं कंहिं सुनसान अणॼातल रेलवे स्टेशन ते लही पवे। न काई मंज़िल, न काई राह। रेल ते हिनखे यादि आयो त जॾहिं हू बाबे सां गॾु असुर महिल कराची वेंदड़ पैसेंजर ट्रेन में कराची वेंदो हो त खेसि झंपीर स्टेशन ॾाढी वणंदी हुई। सदियुनि खां छायल काइनात में अकेलाई सनाटन, तेज़ हवाउनि ऐं उन में लुॾंदड़ ऐं लमंदड़ वण ऐं उन्हनि जा गहरा पाछा। वक़्तु कॾहिं बि साॻियो नथो रहे। वक़्तु इंसान जी पाण में सदाईं वेढ़ रही आहे। केरु कंहिंखे शिकस्त ॾींदो आहे छा? कॾहिं कंहिं सोचियो आहे? उन अजीब ऐं सुनसान माहौल में उन वक़्तु पाण खे अलाए छो अकेलो महसूसु कयो। ॾिनल हूंदे बि मन में
गहरा यादुनि जा बार खणंदे हिन महसूसु कयो संदसि अंदर में कंहिं हज़ारे ॾीआ ॿारे छॾिया हुआ, जंहिं सां समूरो हूंदा हो अंदरि रोशन थी वियो। हिन डिघो साह खयों ऐं पोयां पेर कया। संदसि पोयां वहंदड़ पाणी हो, सुनसान माहौल हो ऐं सिंधु दरिया जो वहिकिरो आहिस्ते आहिस्ते वही रहियो। पोयनि तारीख़ुनि जो उदास ज़र्द ऐं संदसि मन खे अकेलाइन मायूसियुनि जे ओड़ाह में खणी फिटो कंदड़ चंड आसमान में अटकियल हो, ऐं जून जो आसमान संदसि मथां कंहिं छपर छांव जियां हो बीठल अॻे वांगुरु। उबस सवारी हिकु ॼातल सुञातल ऐं मन खे बासंदड़ ख़ुशबू पखिड़ियल आहे। उहो अॼु ॾींहं ताईं सम्झी न सघियो हो उहा ॻाल्हि त कॾहिं कॾहिं काई वायुमंडल पखिड़ियल सुगंध मन खे ॼातल सुञातल आख़िर छो लॻंदी आहे। किथे ईअं त न आहे त कंहिं अॻे जनम में काई सुगंध जेका मन खे कॾहिं वणंदी आहे उहा ॿीहर लॻंदी आहे ॼातल सुञातल। कॾहिं कॾहिं के हंध घर ऐं शहर न पहिरियों भेरो ॾिसंदे बि लॻंदा आहिनि ॼातल सुञातल। हिन मुर्की पंहिंजे पोयां ॾिठो। संदसि पोयां कासिमाबाद जूं सुहिणियूं बतियूं ऊंदा में पे जरकियूं। साम्हूं बीठल पाणी ऐं हवा में झूमंदड़ लहरनि कंहिं कंहिं महिल हल्को आवाज़ ते कयो। समूरा बंगला ख़ामोश निंड में सुतल हुआ। किथां काई कुते जी भौंक बि नथी ॿुधण में आई। हू साम्हूं अछो मुक़बरो ऐं रस्तो ख़ामोश बीठो हो। हर शइ सुतल हुई। जेकॾहिं कोई सुतल न हो त संदसि मन अॼु हू पंहिंजे घर जो रस्तो भुलिजी वियो। हिन जी अॼु पुराणी कल्पना पूरी थी हुई। विस्की पीअण खां पोइ घर भुलिजी वञण जी हुई हिन जी हिकु पुराणी कल्पना। हिन अॻिते वधी हिकु दर खड़कायो। दर खड़काईंदे खेसि अहसासु थियो त उहो वाक़ई हिन जो घर न हो। हिन ध्यान सां ॾिठो हू कंहिं ॿिए जो दर खड़काए रहियो। हिन मुर्की ॾिनो पर अंदरां कोई आवाज़ न आयो। हिनखे महसूसु थियो त घणी भुलिजी वञण जी कल्पना रखंदे बि हू पंहिंजे घर जो रस्तो न विसारे सघियो। छा मां पंहिंजो पाण सां बि धोखो करे रहियो आहियां? हिन पंहिंजे पाण सां हिकु ॿियो धोखो कयो। घर जो रस्तो खेसि चिटी रीत यादि हो। केतिरी ड्रिंक करण जे बावजूदि खेसि घर जो रस्तो यादि हो। हिन ॿीहर मुर्की पंहिंजे घर ॾांहुं वेंदड़ घिटीअ ॾांहुं रुख कयो। घर ॾांहुं वेंदड़ रस्ते में केतिरनि बंगलनि जूं बतियूं रोशन हुयूं। हू पंधु हली ठीकु अची पंहिंजे घर जे दर वटि बीठो। उहो घर आहे संदसि। हू नंढियूं नंढियूं विखूं खणंदो अची घर वटि बीठो। घर सॼो ऊंदाहीअ में ॿुॾल हो। घर वारनि घरनि जूं बतियूं रोशन हुयूं। पासे वारे घर जी गेट वटि राति जी राणीअ जी तेज़ महक सॼी घिटीअ खे वासे छॾियो। हिन डिघा डिघा साह खणी राति जे राणीअ जी सुगंध खे पंहिंजे अंदर में ओतियो ऐं ॾिठो ऊंदाहीअ में ॿुॾल पंहिंजे घर खे। माना त वापडा वारा अॼु ई बिजली काटे विया। चङो थियो जिंद छुटी 20,000 किथां अचनि हा। पर बिजली खां सवाइ बि नथो रही सघिजे। हिन बेज़ारीअ मां सोचियो छा कजे, कीअं कजे, केॾांहुं वञिजे। मुश्किलातूं अज़ाब हयातीअ जा जॾहिं ओचितो था अचनि त माण्हू आख़िरकार वञे त केॾांहुं वञे। ऐं अॼु उहा बि ॻाल्हि ज़ाहिर थी हुई त हू हयातीअ जी समूरनि मुश्किलातुनि खां हारियल शख़्स हो। उहो सोचे हिन घर जे दर ॿाहिरां लॻल काल बेल ते डिॼी डिॼी आङुर रखी। मतां न काटे विया हुजनि पर काल बेल ते केतिरी महिल हथ रखण जे बावजूदि घंटी न वॻी। हू कुझु देरि काल बेल ते हथ रखी बीठो रहियो। संदसि मथां खुलियल आकाश हो, चमकंदड़ तारा हुआ। ओभर खां सफ़र करे ओलह ॾे वेंदड़ चंड हो ऐं चंड साम्हूं सरई निम जी मथां चमकी मुर्की खेसि ॾिसी रहियो। तेज़ हवा ऐं उन में उॾामंदड़ पन हुआ। ओचितो संदसि घर जे अंदरां नंढड़ी जे रोअण जो आवाज़ु आयो। शायदि नंढड़ी छिरक भरे उथी आहे। हिन सोचियो ऐं हथ सां घर जो दर वॼायो पर अंदरां को बि आवाज़ु न आयो। हिन ज़ोर ज़ोर सां घर जे दर ते ठक ठक कई। लोही दर ते हिन केतिरा धक हयां। आख़िरकार घर जी ॾाकण ते कंहिंजे कदमनि जी चाप जो आवाज़ु आयो। केरु आहे? हिन जी ज़ाल जो आवाज़ु आयो। मां आहियां, दर त खोलियो, हिन चयो। संदसि ज़ाल दर खोलियो। हू दर खोले अंदरि दाख़िल थियो। हिन जी ज़ाल खेसि कुझु बि न चयो। हू अंदरि दाख़िल थियो। सॼो घर हो ऊंदाहीअ में ॿुॾल।
बोरची खाने में हिकु मेणबती पई ॿरी। मेणबती जे रोशनी में टीवी लाउंज में पियल सोफ़नि ते संदसि ॿार गहरी निंड में सुतल हुआ। हू हिकु सोफ़े ते वेही रहियो। तव्हां मानी खाईंदा? हिन जी ज़ाल पुछियो। न, पर बिजली आवाज़ हिन जे निड़ीअ में फासी पियो। अॼु शाम जो वापडा वारा बिजली काटे विया। तव्हांखे केतिरनि ॾींहंनि खां पिए चयमि त कुझु करियो त, पर तव्हां हुन मुंहिंजे सुपरवाइज़र जे पोयां पिया त कुझु बि न थियो। पर बिल बि त 20,000 जो हो। मूं सोचियो त इकबाल सुपरवाइज़र कुझु कंदो। हिन खे ॾाढी पशेमानी पई आई पंहिंजो पाण ते। संदसि ज़ाल कुझु बि न चयो। पर बिजली बि अॼु ई कटणी हुई, हिन आहिस्ते चयो। चवंदा आहिनि त मुश्किलातूं हिक ॿिए पुठियां बल्कि गॾु ईंदियूं आहिनि। संदसि ज़ाल आहिस्ते चयो। हिन मेणबती जी रोशनीअ में पंहिंजी ज़ाल जे मुख खे ॾिठो, जेका खांसि केतिरा वरिया नंढी हुई, ऐं ॾिठो खेसि ॾाढे अफ़सोस विचां, केॾी न सुठी ॿाहिरि रहंदड़ छोकिरी साणसि कीअं न कहिड़ी रीति कहिड़ियुनि न अनेक ऐं तरह तरह जे मुश्किलातुनि सां मुंहुं पए ॾिनो, ऐं हू हुयो जो हर ॻाल्हि में ज़िमेदारियुनि खां पे पोयां भॻो। आई एम सॉरी, हिन ज़ाल खे आथत ॾिनो। मिड़े ख़ैर आहे, ज़िंदगीअ में ही 10 ॾींहं बि आख़िर ॾिसणा हुआ। पर तव्हां मानी? न, मानी न खाईंदुसि। पर तव्हां सामान किथां आंदो? तव्हांजे भाउ खे फ़ोन कयमि, हुन बसर पटाटा तेल ऐं चांहि ॾियारे मोकिली। हिनखे ऊंदाही में पकड़ियल सॼो घर खाइण लॻो। मच्छर संदसि कन में भूं भूं करण लॻा। हिन ज़ाल खे चयो, ॿारनि खे अंदरि सुम्हारियो आहे, हिते त मच्छर ॾाढा आहिनि। अंदरि बि मच्छर घणा आहिनि। तव्हां बि हिते सोफ़े ते लेटी पओ, जहिड़ी तहिड़ी राति गुज़री वेंदी। हिन जी ज़ाल चयो। हा, जहिड़ी तहिड़ी राति गुज़ारणी आहे, पर तूं दिलगीर न थी। मां सुबुह सां कुझु न कुझु बंदोबस्तु करे बिजली खोलाए वठंदुसि। अॼु नंढड़ी खे बुखार थी पियो अथव। हिन जी ज़ाल चयो। बुखार? कॾहिं? पर खीर? हिन सवाल कयो। अॼु खीर कोन हो। तव्हांखे त ख़बर आहे, नंढड़ी ॿियो खीर पीए ई कोन, ऐं दॿे वारो खीर ख़तमु थी वियो हो। वाकई मां ॾाढो पशेमान आहियां तुंहिंजे आॾो, हिन चयो। हिन जी ज़ाल कुझु बि वराणी न ॾिनी ऐं माठ करे खेसि रुमाल में विड़ियल नंढड़ी हड़ हथ में ॾिनी। हिन ख़ामोशीअ सां रुमाल जी गंढ खोली, उन में संदसि ज़ाल जूं 6 सोनियूं चूड़ियूं पियल हुयूं। ही छा? हिन आहिस्ते चयो। मुंहिंजूं चूड़ियूं अथव, सुबुह जो विकिणी पंहिंजो मसइलो हल करे छॾिजो। संदसि ज़ाल उहो चई माठ करे नंढड़ी जे पासे में लेटी पई। हिनखे महसूस थी रहियो हो त ॼण कंहिं ज़ुबान बंदि करे छॾी हुजे हिन जी। हिन कुझु चवणु चाहियो, पर लफ़्ज़ संदसि ज़ुबान में अटकी पिया, ऐं हू बि माठ थी कोच ते लेटी पियो। संदसि ज़हन में केतिरा ख़्याल, केतिरियूं ॻाल्हियूं बाबरनि कंडनि वांगुरु चुभण लॻियूं। हिन कॾहिं सोचियो बि कोन हो त ज़िंदगी कंहिं मोड़ ते ईअं ओचितो ओचितो पंहिंजे समूरनि बेरहमनि सां अची संदसि मुक़ाबिलो कंदी। ईअं अची समूरा ॾुख संदसि झोल में उछलाईंदी, जो हू उन्हनि जे बार में वेंदो दॿिजी। आउं झलियां थो झोल, छा मां हयातीअ जे हिन वहंदड़ दरिया जे कंहिं कुन में फासी चुको आहियां। न काई राह, न काई मंज़िल, न कोई माॻ, ऐं न वरी काई रोशन राह। ऐं मां हिन हयातीअ जे माॻ ते हलंदड़ थकल मुसाफ़िर, न कोई आहे कंहिंजो साथ, न कंहिंजे पलकनि जी छांव में घड़ी पल लाइ साह खणण जी आस। ओचितो हिनखे अहसासु थियो हू पंहिंजे ज़ाती नज़रनि, ख़्यालनि ऐं सोचुनि जी सज़ा पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि खे ॾेई रहियो हो। आख़िरकार मां चाहियां छा थो? ओचितो ॿार केतिरा कुता भौंकण लॻा त संदसि धीउ छिरक भरे रोअण लॻी। हिन जी ज़ाल ॿारड़े जे रोअण ते खणी नंढड़े जे वात में फीडर ॾिनी, ऐं ॿारड़े पंहिंजे नंढड़नि हथनि सां फीडर झले पीअण लॻी। हिन उथी ध्यान सां बोतल खे ॾिठो। मेणबती जे रोशनीअ में बोतल अंदरि ठलो पाणी साफ़ नज़र अची रहियो। हिन जे दिलि खे हिकु झुबो आयो। हू उथी वेही रहियो ऐं ज़ाल खे चयाईं, नंढड़ी खे छा ॾिनो अथई? संदसि ज़ाल जूं अखियूं बंदि हुयूं, पर शायदि जागी रही हुई। आहिस्ते हिनखे वराणी ॾिनाई। बेबी खे पाणी में खंडु मिलाए ॾिनी अथमि, तव्हीं सुम्ही पओ। पर हू न सुतो। निंड हिन जे नेणनि खां परे भॼी वई हुई।
हू थियो ऐं आहिस्ते आहिस्ते हलंदे ॿिए कमरे जो दर खोले ॿाहिरि हर तरफ़ खां पखिड़ियल राति खे ॾिसणु लॻो। चओ तरफ़ राति जो राज हो। परियां कासिमाबाद जूं बतियूं बि जहिड़ो को निंड में सुतल हुयूं। हिनखे अलाए छा महसूसु थी रहियो हो त हू रस्तो भुलिजी चुको, ख्वाबनि ऐं ख़्यालनि में पंहिंजी मंज़िल खां परे हटी वञी कंहिं ॿिए रस्ते ते पहुतो या मंज़िल विञाए वेठो, कंहिं अणॼातल काफ़िले में खोइजी वियो हो। पर हिन जी विञाइजी वञण में बि त का माना न हुई, काई माना न आहे हिन हयातीअ खे। हिन जे मन में हिन जे ज़हन ते हुआ केतिरनि मुंझारनि जा ॼार विछायल। हिनखे अलाए छो लॻंदो आहे त हू ॼण कंहिं रेगिस्तानी सफ़र ते निकितो आहे। राति डिघी ऐं ऊंदाही ऐं हू रेगिस्तानी चेले ते जंहिंजे ॿिन्ही पासनि खां बीठल आहिनि अक जा घाटा ॿूटा, जन ते विच में हू वञी पियो हलंदो पंधु पंधु। साह मुंझे थो पर रस्तो नथो खुटे, रस्तो खुटे नथो ऐं रस्तो खुटे नथो, रस्तो खुटी पवंदो, रस्तो कॾहिं बि नाहे खुटणो, रस्तो ईअं ई डिघो थींदो वेंदो। ऐं हू ई हली हली अध पंध में किथे पवंदो थकिजी। ओचितो को वलर खां विछड़ियल पंछी आकाश में रड़ियूं कंदो अची उॾाणो। हिन छिरिक भरे ॿाहिरि पखिड़ियल राति खे ॾिठो जेका संदसि साम्हूं आहिस्ते आहिस्ते रिड़ी रही हुई ऐं सुबुह थियण में अलाए केतिरो वक़्तु बाक़ी हो।